कफ़ालत रक़म ॾियण लाइ जाती बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल ऐं मेन प्राइमरी मुग़लबीन स्कूल ते सेंटर क़ाइमु कया विया, जंहिंमें पैसा ॾियण लाइ 11 काउंटर लॻाया विया। शहर में बरपासे सवे औरतूं सख़्त गर्मी के बावजूद सेंटर ते पेची रक़म हासिल कई। सेंटर ते औरतुनि जी सहूलियत लाइ तमामु बहितरीन इंतज़ाम कया विया। स्कूल जे ग्राउंड ते शामियाना पोइ लॻाए छांव करे कुर्सियूं लॻाई वयूं, पीअण जे पाणी जो बंदोबस्तु कयो वियो। सिक्योरिटी जे हवाले सां सेंटर अंदर ऐं ॿाहिरि वॾे तइदाद में पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो, छॾे त औरतुनि खे वारे सां अंदरि मोकिलियो पियो वञे, जंहिं करे रश हुजण बावजूदु सूरतहाल कंट्रोल हेठि आहे। होॾां एसएसपी सुजावल मैडम साईं अज़ीज़ टालपुर ऐं उमरान असिस्टेंट कमिश्नर ऐं जाती रफ़ीक अहमद मुख्तियार कार सुजावल स्वाई अज़ीज़ साहिबान जो हुकुम ते तमामु जेके माण्हू आहिनि, तक़रीबन 300-400 माण्हू ऐं मायूं आहिनि जेके अंदरि आहिनि, उन्हनि खे कुर्सियुनि ते उन्हनि खे पाणी ऐं उन्हनि जे लाइ फुल अरेंजमेंट कई आहे। बाक़ाया इहो आहे त उन्हनि जी जीअं कटौती न थिए, उन्हनि खे वाज़ तरीक़े सां सुठे नमूने सां उन्हनि खे पैसा वठी ऐं पंहिंजे घरनि ॾांहुं वञे, उन लाइ असां तमामु सही जेके पंहिंजे अॻियां इंतिज़ामात कया आहिनि। पूरा पैसा मिली रहा है, काम बेहतर है, सिक्योरिटी ठीक है, वायरस वाले हवाले साथ डिस्टेंस सोशल डिस्टेंस का है, पैसे की कटौती भी लगी थी, पूरा पैसा मिला है। पूरी कोशिश पूरे एरिया के कवर करें। ये 3 मरला आहिनि, पैसेंजर पेमेंट 3 मरला आहिनि, 3 मरला सुठी थी विया, माण्हू बेनिफिशरी पेमेंट सही तरीक़े सां वठी वञे, राशन वठनि ऐं इन अहिड़े हालातुनि में पंहिंजो गुज़ारो करे सघनि, कुझु टाइम सर्वाइव करे सघनि। अॼु असांखे ख़ुशी थी त ग़रीब खटी विया, हुनजे लाइ शुक्रिया कंदासीं इमरान खान जो एतिरो कदम खयो, एतिरो आबिद हुसैन शाह, शाइन न्यूज़ जाती।